असीं ॻोठ लौंगाणीअ में फ़क़ीर सूफ़ी सैयद अली नवाज़ शाह सां लतीफ़ साईं जे हवाले सां कचहरी कंदासीं। साईं तव्हां शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ खे कीअं ॾिठो आहे त उहो कीअं रहनुमाई थो करे? बेटो धणी साईं सरकार उहा हैसियत आहे जेको हुनजो वास्तो ई आइनुल यकीन सां रहियो आहे। ॾिसण सां ॾिसी ऐं ॿुधायो वियो आहे, उन ते बादशाहनि जेको फरमायो आहे सो सभ जो सबक़ बि आहे ऐं उनखां ॼाण वठ बि त तमामु सुठो थी वेंदो। जेके हुकुम कया अथऊं से तमामु हिकिड़ा माण्हूअ खे अॻिते वठी हलण जा कया अथऊं। बिटजणी साईं जन जेको फरमायो आहे चयो अथऊं त हेकर हुअणु छॾ, हेकर हुअणु छॾ त ओॾो थिए अजीब खे, मारे त शाही अनिला वराए तला नई अजा ओॾहें अॾ, पोइ हो त तुंहिंजे हॾ पहिरीं पासे न थिए। बादशाह ने इहो फरमायो आहे। वरी कंहिं जात चयो अथऊं त हल हीअं सी हो तॾहिं पहिरें पंध विसार, कासदाणी कार कान रसाणी ॾे केच खे, पाण हल पंहिंजे लाइ चयो अथई। हलण जे लाइ त ॻाल्हियूं हुन सभु खोले ॿुधायूं आहिनि कीअं हलिजे। हा, त कीअं हलिजे, कहिड़ी तरह सां हलिजे ऐं छा सां हलिजे। पाण वरी फरमायो अथऊं त हलण जे लाइ जेको कानून ज़िक्र अज़कार जे रूप सां बि ॻाल्हायो अथऊं त चुप कर चप मचोर ढक अखियूं कनपूर, पेट में भर पाणीअ सां खाओ अध अधूरो अन्न, जा मूरख तो मन तंहिंजो पसे मुशाहिदो। हुन तरह ॾसी आहे हलण जी त हीअ तरह आहे हलण जी ऐं कानून जी ज़िक्र अज़कार जी इहा तरह हुन बादशाह ॾसी आहे। पर करण वारो कंदो त थी पवंदो, जे न कंदो बि हुनजो पैगाम को वेंदो हलियो कोन। उहो सदाई दाइम क़ाइमु आहे, हमेशह जे लाइ आहे ऐं उहो न कॾहिं मटिबो न वेंदो ई। हा, कुझु जीअं क़ुर पाक में के हरफ़ आहिनि जंहिंखे हरूफ़ मुक़त्तआत था कोठनि, जीअं अलिफ लाम मीम आहे, हा, या ॿियूं शयूं जेके चवनि था सम्झ में नथियूं अचनि। हा, हिकिड़ियूं शयूं भिटाई साहिब बि ईअं चयो आहे, सा सिट न सारीन अलिफ जंहिंजे अॻु में। हाणे उहा सिट कहिड़ी भिटाई साहिब ॿुधाए थो? अवल त बादशाह शान शाह चयो आहे त अखर पढ़ अल्फ जो ॿिया वर्क सभु विसार, अंदरि पंहिंजो उजार पना पढ़ में केतिरा। पोइ मथां चयईं त सा सिट न सारीन अल्फ जहीं जे अॻ में, नाहक निहारीन पना ॿिया पिरियल, सा सिट कहिड़ी अलस्त बिरबकुम कालू भला इहा सिट आहे। तो पाण वाइदो कयो हो, अलाह तोखे चयो हिन में 171 72 आयत आहिनि एराफ़ सूर जी, त 9 सिपारे में त फरमाईं त छा मां तव्हांजो रब आहियां। कंहिंखे चयईं रूहनि खे, हिन चयो बेशक तूं असांजो रब आहे। पोइ तव्हां मूंखे ॾिसंदव सुञाणंदव, इहो बि मिसाल आहे। वफ़ी अनफुसकुम अफला तुबसिरून 26 सिपारे में इहा सिट रखियलु आहे। त छा मां तव्हां मंझि आहियां, पोइ तव्हां छो नथा ॾिसी सघो। तंहिं ते पोइ रूहनि चयो त बेशक असां तोखे ॾिसंदासीं ऐं सुञाणंदासीं। सुञाणबो ॾिठल खे आहे, अणॾिठे खे को न सुञाणंदो आहे। उन ते वरी रूहनि खां पुछाईं जेको न ॾिसंदो सुञाणंदो, उन जे लाइ वरी फरमाईं त व मन कान फी हाज़िही आमा फ़हुव फिल आख़िरत आमा, जंहिं मूंखे न हिते ॾिठो सुञातो आख़िरत में अंधो हूंदो। आलमनि सगोरनि ते लिखी छॾियो हिते बि अंधो त हुते बि अंधो। पर हुननि ॾिसण जो वाइदो कयो त असां ॾिसंदासीं। पोयां बि आयत जेका जवाबु थी ॾिए पई त मां तव्हां मंझि समायल आहियां, छो नथा ॾिसी सघो। इहो फरमायो लतीफ़ साईं। इहे बैत जेके अलस्त अरवाहनि खे वारा आहिनि, इन सिलसिले में कीअं इहे सॼी खंधी जेका आहे? हा आहे, बादशाह फरमायो आहे पहिरियों त इहो साॻियो ई सिलसिलो साॻे लफ़्ज़नि जो। हा, त अलस्त अरवाहनि खे जॾहिं कन पियो कालू भला कलबसी, तॾहिं तित चयो तंहिं वेर कयो मूं वचन वेड़ी चनि सां। वचन इहो जेको मां अर्ज़ु रखी आहे त हा तोखे ॾिसंदासीं सुञाणंदासीं। वरी मथां फरमायूं
त अलस्तरवान खे जॾहिं जाॻायो जलील सईरा सैयद चए सोठायईं सबील। जाॻायो कहिड़ो सम्झायईं न ॿुधायईं इहो जाॻाइणो आहे न त निंड आहे सम्झ न आहे त हेॾां जो होॾे आहे। त जाॻायो जलील अलस्तरवान खे जॾहिं जाॻायो जलील सईरा सैयद चए सोठायईं सबील। वदत जे वादीअ में के क़दुरे हुआ कलील न त हिन दरिया जे दलील लखे लावारा कया। हाणे लखे लावारा छो थिया छाजे करे थिया कहिड़ी ॻाल्हि जे करे रूहनि को ॾोह कोन कयो मक़सदु हो मक़सदु हो जहान जे ठावात जो त हिकिड़नि खे 3 क़िस्मनि सां लिखत आहे मां वटि आहे जामिल इसरार में उन मां हवालो आहे उहो बि ॾियणो पवंदो छो जो मिसाल हिन सां ठहे थो। दरिया जो दलील लखे लावारा उहे दरिया जो दलील छा ज़ाहिर जो कानून पुछाइनि तव्हांखे छा खपे चई असांखे तूं खपे उन्हनि मां इहे मर्द थिया जेके वली गौस कुतुब पैगंबर उन्हनि मां उहे थिया। बाक़ी जेको दरिया जे दलील लखे लावारा थिया जेके हे ॾेखारियनि हे ॾेखार उन में हर कंहिंजा ख़्याल मटिजी विया। मटिजण खां पोइ जेके वरी होॾे बीठा जन कंधो हेठि करे चयो त असांखे तूं खपे उन मां ई बणिया जीअं लतीफ़ आहिनि जीअं कलंदर आहिनि अहिड़े नमूने सां। ॿियो त हाणे घणो ई आहे मिसाल ॾिना अथऊं ज़ाहिर जे मिसाल में इहो बि ॾिनो अथऊं त ज़माने जे कसरत जे लिहाज़ सां हलण वारनि खे एतिरो फरमायो अथऊं त ॾुखी ॾोर जे ॾील में पुनूं पाण करे प्रीत कयुमि परे हाणे हब में ॻोल्हि होत खे। हाणे छा फरमायूं हिन जो मक़सदु बि थींदो वञे छा फरमायूं त ॾुखी ॾोर जे ॾील में पुनूं पाण करे प्रीत कयुमि परे हाणे हब में ॻोल्हि होत खे। हाणे हिन में आहे त अरफ़ रबी बिरबी सुञाण पंहिंजे रब खे पंहिंजे रब सां पर जे ॾुखी ॾोर जे ॾील में पुनूं पाण करे त जेकॾहिं पुनूं जो पाण करे त ॻोल्हे कंहिंखे उन जे करे इहो मिसाल ॾिनई त अरफ़ रबी बिरबी सुञाण पंहिंजे रब खे पंहिंजे रब सां जेको हिन में समायल आहे वफ़ी अनफुसकुम अफला तुबसिरून या चयल आहे त वनफ़ख्तु फ़ीहि मिन रूही हिन में समायल आहे उन जे करे चई त ॾुखी ॾोर जे ॾील में पुनूं पाण करे प्रीत कयुमि परे हाणे हब में ॻोल्हि होत खे। सो बादशाहनि जेको इहो फरमायो त ॻोल्हणो पवंदो हब छाखे कोठे ताईं हिन जहान जे चाल खे जेका हले थो हब आहे नदीअ जो मिसाल बि शहर नदीअ सां थो मिले पियो नदीअ सां हीअ नदी वहंदड़ आहे दरियाह आहे समंदर आहे जेकी बि आहे त उन जे करे चई त हाणे हब में ॻोल्हिजो होत खे एॾां इहो बि हेॾे बि हिन में बि हब आहे अंदर में कल्ब में जेका शइ आहे जंहिंजे करे उन में ॻोल्हणो पवंदो हिन खे जेको बादशाह फरमायो आहे। सो पुनूं छॾियो पोइ थी जानब जबल ॻोल्हिए पुनूं छॾियो पोइ थी जानब जबल ॻोल्हिए तेलाहूं तूं तंगू करें जेलाहूं तो जोए हाड़े हो त न होए वरी पुछ वेठनि खां। सो इहो बि पाण फरमायूं हिन ते त तूं हेॾे होॾे न डुक डोड़ इतां ई जेको हेठनि खां माना हिन में जेको समावत थी इन सां ॻाल्हाए पंहिंजे सां। जोगिन सामिन जो ज़िक्र लतीफ़ साईं कयो आहे। जोगी ॾिठमि जाल बादशाह फरमायो त जोगी ॾिठमि जाल पर को लभे कापड़ी हू वेही वस्तुनि में विया ही लोक न लड़िया। जेके जोगी ॾिठई जाल पर चाहे त उहे जेके पंहिंजो कापड़ी उहे काॾहें बि न विया ही वेही वस्तुनि में विया जोगी ऐं हो लोक न लड़िया पर कापड़ी को हा को लभे हिन मुल्क में कापड़ी को आहे तनी लाइ छाम है मुंहिंजा अहिड़ा हालड़ा। बादशाह उन्हनि खे ॻोल्हींदे ॾिसंदे बादशाह ॼणो ॿिए तरह थी वियो जीअं तव्हां पाण ॾिठो ॿुधो आहे जेको वाईअ जे रूप में ॻाल्हाइणु जी तव्हांजो वास्तो दरायत सां बि घणो रहियो आहे। जी बाबा भिटाई साहिब जा अहिड़ा बैत आहिनि जन्म हा अहिड़ियूं शयूं मिलनि थियूं मिलनि जीअं से खुहीअ नार हा वहन वारीअ गाॾो जी बाबा। हाणे इहो बैत जेको आहे सो कीअं जेको आहे खुहीअ जा नार वहन वारीअ गाॾो हीअड़ो पिरियां धार निंबेरियांसि न निंबरे उहो खुही छा आहे त खुही खजंदी आहे पोइ उन में असां खुहियूं बि खयूंसीं हेठां छा वांगुरु पवंदो आहे काठ जो
उहो लाहे मथां ओसारी कबी आहे। ओसारी करण खां बाद में पोइ वरी बेल बेल आणींदा आहिनि। बेल थींदो आहे हिकिड़ो वॾो हेतिरो लोह जो, उहो उन में टोबो मथां ज़ोर ॾींदो अथसि त लहंदो वेंदो आहे वारीअ में। जंहिं महिल लही वेंदी आहे उरह जेतिरी त उहे नार उन्हनि सिरनि मां जेके आहिनि से उहो वारी बि उन्हनि में ईंदी आहे। जीअं से खूह नार वहन वारीअ गाॾवां हींअरो पिरियां धार निंबेरिया न निंबरे। सो उहे जेके खूह मां नार जेके वहंदा आहिनि उन्हनि सां वारी गॾु ईंदी आहे, जेको रोज़सारीअ में सोराख थींदा आहिनि। पोइ उन मां पंहिंजो पाणी बि वहंदो आहे त वारी बि वहंदी आहे। छा आहे त माण्हूअ जो अंदरि जेको थिए थो, जेको उनजो इश्क वारे जो ऐं मोहबत वारे जो, प्यार वारे जो, उनजो अंदरि हमेशह ॻरियल हूंदो आहे, जुड़ियल हूंदो आहे। चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा ऐं बेल आइकन जो बटन ज़रूरु दॿाईंदा।